जय झूलेलाल सभिनी सिंधी दोस्तनि खे सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ चैनल ते वरी हिकु दफ़ो तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत आहे। नंढो हिकु वीडियो अॼु ठाहिण जी कोशिशि कई आहे। भावनगर महानगर पालिका जी ऑफिस में हींअर पाण हिते उपस्थित आहियूं, जेकी सरकारी ऑफिस पंहिंजी मञी वेंदी आहे। अॼु 40 विर्त हींअर त्योहार हली रहियो आहे, 40 ॾींहंनि जा त्योहार पंहिंजा हली रहिया आहिनि। तव्हांखे इहो वीडियो ठाहे करे ॾेखारण जो कुझु कारण आहे, इन करे इहो वीडियो ठाहे रहिया आहियूं। भावनगर महानगर पालिका जी ऑफिस में जेके हितां जा पंहिंजा सिंधी समाज जा कॉर्पोरेटर थिया आहिनि पंहिंजा सिंधी, उन मां जेके किशोर भाई गुरमुखाणी दक्षिण सदानगर वार्ड मां जेके ॿी टर्म में कॉर्पोरेटर थी रहिया आहिनि, अॼु हुननि खे जेकी लीगल कमिटी आहे, जेके चेयरमैन बि ठहिया आहिनि, हुननि जी ऑफिस ते पाण हींअर उपस्थित आहियूं। इहो वीडियो ठाहिण जो जेको मुख्य कारण आहे, तव्हां हिते ॾिसी सघंदा कि भॻवान श्री झूलेलाल साहिब जी ऐं पूज्य गुरु नानक साहिब जी तस्वीर हिननि लॻाई आहे। भावनगर महानगर पालिका जी ऑफिस में ये तस्वीर हिननि लॻाई आहे ऐं जिते सॼे भावनगर जे अलॻि अलॻि विस्तारनि मां अलॻि अलॻि जातियुनि जा माण्हू हिते हिननि सां मिलण ईंदा हूंदा, पंहिंजे प्रश्न जी रजूआत बि करण ईंदा हूंदा। पर त बि हिते लाल साईं जा जे दर्शन पाण खे थियनि था त ॾाढो गौरव महसूसु थींदो आहे। मां किशोर भाई सां ई ॻाल्हाईंदुमि। किशोर भाई, तव्हां पहिरीं त पंहिंजी किशोर भाई सुञाण वठो। तव्हां किशोर भाई गुरमुखाणी दक्षिण सदानगर वार्ड जो नगर सेवक, हेठि बि 5 साल हाणे 5 साल आहियां ऐं हिन 2.5 साल लीगल कमिटी चेयरमैन आहियां। जी, झूलेलाल भॻवान जी मूर्ति ते आहे। झूलेलाल भॻवान असांजो इष्ट देवता आहे। जेको हिंदुस्तान जा भागला थिया हुया, उते असांजो झूलण वसे। झूलण असांखे झूलेलाल साईं हिते जिते जे इंडिया जे अंदरि ऐं असां गुजरात जे अंदरि भावनगर शहर में असां वसियासीं ऐं असांजा आशीर्वाद हुन सां गॾु आहिनि ऐं असांखे उहो गॾु समुंड किनारे बंदर ते वठी आया आहिनि। इन करे मुंहिंजी इच्छा हुई भई मां हिते झूलेलाल भॻवान जी मूर्ति रखां ऐं अॻिली टर्म में बि मां 5 साल टीपीए चेयरमैन 2.5 साल तॾहिं बि मां हुते झूलेलाल भॻवान जी मूर्ति रखी। हर को दुकानदार पंहिंजे दुकान में झूलेलाल जी मूर्ति रखे ऐं दुकान जो जेको बोर्ड हुजे उते बि झूलेलाल जी मूर्ति हुजणु खपे, त गाम ख़बर पवणु खपे त सिंधी समाज जा घणा झूलण रहंदा नंढा। इहा मुंहिंजी सभिनी भाउरनि खे विनंती आहे। जोरदार किशोर भाई पंहिंजो वीचार बि रखियो ऐं मूर्ति लॻाइण जो हुननि कारण बि ॾेखारण जी कोशिशि कई। ॾाढी सुठी ॿी भावना आहे पंहिंजे सिंधी समाज खे एकता में वधण जे लाइ। भॻवान श्री झूलेलाल साहिब जी खां 1070 साल अॻु हुननि अवतार धारण कयो ऐं बराबरि हींअर 40 विर्त जा त्योहार हली रहिया आहिनि। अॼु इहो पाण वीडियो ठाहे रहिया आहियूं। सभिनी सिंधियुनि खे वरी हिकु दफ़ो 40 साहिब जूं लख लख वाधायूं।